कहाणी जो नालो आहे लुड़कनि जो सैलाब। गोसू पंहिंजे कखाई घर आॾो खुलियल पधर में पंहिंजे नंढड़े पुट मुनवर सां गॾु गहरी निंड में सुतल ख़ुशहालीअ जो ख़्वाब ॾिसी रहियो हो। ख़्वाब जेके ग़रीबनि लाइ वॾी आथत ऐं आसरो हूंदा आहिनि, जेकी हथें ख़ाली बि ॾिसी सघिबा आहिनि। ख़्वाब मिसकीन माण्हुनि जे लाइ उमेद जो किरणो हूंदा आहिनि, जिन जे सहारे ई हू मुस्तक़बिल जे लाइ मुशक़तूं कंदा आहिनि त शायदि ख़्वाब हिकु ॾींहुं हक़ीक़त जो रूप बि धारींदा ऐं पोइ ख़ुशहाली बि ईंदी। ॿाराड़ी जे रातिनि जी ख़ूबसूरती, सितारनि जे झिरमिर, हर तरफ़ कारो आसमान, कॾहिं कॾहिं टांडाणनि जो टिमकणु, मेहुनि जी रंभ, ॿकिरियुनि जा ॿेकाट ऐं कॾहिं वरी गहरी राति वारी सांत, उहे सभु शयूं मज़ेदार हूंदियूं आहिनि। पर जॾहिं चोॾींहं जे चंड वारी राति हुजे त उन जी वरी ॻाल्हि ई ॿी हूंदी आहे। पाणीअ ते पवंदड़ चंड जो शुआ ऐं हवा ते पैदा थींदड़ लहरूं, ॿकिरियुनि जे ॻिचनि में ॿधल घिंडड़ियुनि जो मधुर आवाज़ ऐं ॻोठाणनि जा हिक ॿिए खे वॾे वाके सॾ, उहे सभु शयूं ॿाराड़ी जे माहौल खे वधीक ख़ूबसूरती बख़्शींदा आहिनि। गोसू बि पंहिंजे मुस्तक़बिल जा ख़ूबसूरत ख़्वाब लही रहियो हो, जंहिंमें हुन पंहिंजे कखाए घर बदिरां पंहिंजो पको घरु, ट्रैक्टर, मोटरसाइकिल ऐं घरवारी लाइ सोना ज़ेवर ऐं ॿियूं केतिरियूं अहिड़ियूं शयूं थे ॾिठियूं, जिन जी तमन्ना संदसि मन खे सदाईं घायल कंदी रहंदी आहे। अचानक रड़ियूं, कूकू ऐं भाॼ शुरू थी वई। गोसू आवाज़नि ते बेदार थियो। राति ऊंदाही हुई, जंहिं करे हिन खट तां लही बैटरी ॿारण जी कोशिशि कई, पर बैटरी ताईं पहुचण खां अॻु ई संदसि होश ख़ता थी विया। जीअं ई खट तां पेर हेठि लाथाईं त पिनीअ खां बि मथे पाणी बीठल हो। संदसि घरवारी, ॿार, झूर माउ ऐं कुराड़ो पीउ सभो थी पिया। समूरो ॻोठु भॼ में पइजी वियो, हर को परेशान, कुझु बि सम्झ में न थे आयुसि। पाणीअ जी सतह ऐं रफ़्तार मिंट में तेज़ पई थींदी रहे। बसि जंहिंखे जेको हथु आयो सो खणी भॻो। ॿार कच्छ ते खणी, पोढ़नि खे कुल्हनि ते खणी, माल जा रसा कटींदा, पाणी झाॻींदा, हलंदा ऐं डुकंदा रहिया। उन्हनि सभिनी जो रुख़ बंदि तरफ़ हो। गोसूअ 2 सालनि जी धीउ खे कच्छ ते ऐं 4 सालनि जो पुटु कुल्हे ते खंयो। संदसि ज़ाल खे जेको सामान हथु लॻो, उन जी हिकु वॾी ॻंढ ॿधी खयाईं। गोसू पोढ़नि पीउ माउ खे बि तकिड़ो हलण लाइ चवंदो रहियो त ज़ाल खे बि अजीब अफ़रा तफ़री वारो माहौल थी वियो। के माण्हू ऊंदहि सबबु पाणीअ में थाॿिड़िजी किरी बि रहिया हुआ। गोसूअ जो सॼो ध्यानु पीउ ॾांहुं हो। संदसि माउ, जेका इंतिहाई ज़ईफ़ हुई, हिकु हंध ते अची सफ़ा हिमत हारे वेठी। अॻिते पंधु करण जी बाक़ी वसियत वटसि न रही। गोसू डुक विधी, पर पाणी गोॾे जेॾो वही अचण सबबु हुन जो डुकणु फुज़ूल हो। सोचाईं त ॿारनि खे बंद ते छॾे पोइ अचे अमड़ खे खणी वञा। पाणीअ जी तेज़ी, ऊंदाही राति, ॿारनि जे रोअण जा आवाज़, वॾनि जूं रड़ियूं पुकारूं, गोसू खे कुझु बि सम्झ में न थे आयो। को बि मदद लाइ न थे आयुसि। हर को पंहिंजी वठवठा में भॼ में लॻी वियो। गोसूअ फ़ैसिलो कयो त हू पहिरियां ॿारनि खे बंद ते छॾे अचे, पोइ माउ खे अचे खणी। इहो फ़ैसिलो करे तकड़ियूं विखूं खणंदो, सहकंदो 10 मिंटनि जो पंधु करे अचे ॿारनि खे उते अॻु पहुतल औरतुनि जे हवाले करे वाह मींहुं कंदो वापसि वरियो। हाणे पाणी अचे चेल ताईं पुॻो हो। गोसूअ माउ खे कुल्हे ते खंयो, पिणसि बि लठ जे सहारे बंद ॾांहुं हलणु लॻो। ऊंदहि गुग में कुझु बि नज़र न थे आयो। जॾहिं माउ खे बंद ते पहुचाए गोसूअ पंहिंजे घरवारी खे बि बंदि चढ़ंदे ॾिठो त खेसि पीउ ॾांहुं वञण जो ख़्यालु आयो। डुकंदे रड़कंदे ज़ाल खां पुछाईं, अनू काथे आहे? तोसां जो हो, तुंहिंजे चोले में हथु हुयसि, मां त नाहे ॾिठो, ज़ाल वराणियुसि। गोसूअ ज़ाल जा उहे जुमिला ॿुधंदे ई पंहिंजे पेरनि हेठां ज़मीन खिसकंदे महसूसु कई। संदसि दिमाग़ु चकराइजी वियो। चरनि जियां रड़ियूं कंदो डुकंदो ॻोठ ॾांहुं भॻो। दग ते जेको बि मिलियुसि खांसि रड़ियूं कंदे अनूअ लाइ थे पुछाईं। पाणीअ में डोड़ंदो, थाॿिड़िजंदो, भॼंदो, ज़ोर सां सॾ कंदो रहियो, अनू, ओ अनू, अनू, अनू। पीउ जो ख़्यालु आयुसि, बाबू काॾे वियो? पाणी हाणे काफ़ी मथे चढ़ी आयो हो। दरिया जो खंडु जेको हर घड़ीअ वधंदो थे वियो। गोसू भॼंदो रहियो, घर ताईं आयो। घर ॿुॾी रहिया हुआ। सॾ करे करे निसतो थी पियो हो। ओ पुट अनू, अनू, ओ अनू। रड़ियूं करे करे निड़ी वहिजण लॻसि। वापसि बंद तरफ़ मोटियो, रड़ियूं कयाईं, अड़े मुंहिंजो बाबो ऐं मुंहिंजो अनू किथे ॾिठव छा? अबा, ओ अबा, ओ अनू। गोसू बंद मथां चरनि जियां हेॾां खां होॾां भॼंदो रहियो। संदसि ज़ाल डोड़ंदी आई, अनू मिलियो? हां, ॿुधाए काथे आहे मुंहिंजो अनू? गोसू ज़मीन ते वेही रहियो। ज़ुबान सुकी ठोठ थी वियसि। घरवारीअ खे ॾिठाईं, जेका रड़ियूं कंदे खांसि अनूअ लाइ पुछी रही हुई, ऐं मानसि संदसि पीउ लाइ थे पुछियुसि, पर गोसू जहिड़ो पिंड पहण थी वियो। वटसि खेनि ॾियण लाइ को बि जवाबु न हो। काफ़ी देरि ताईं हुन जे अखियुनि मां को बि ॻोढ़ो न वहियो। संदसि ज़ाल
ऐं माउ पार कढी रोअण लॻियूं। पार जेकी उभडार हुआ, पार जेकी हां फाड़ हुआ, पार जेकी संदुनि सीनो चीरे रहिया हुआ। गोसू फजर ताईं उॿाण को उदास ऐं गमगीन बणियो बंद ते बुत बणिजी वेठो रहियो। अनूअ लाइ पीउ जे पकड़ियल कमीस मां छॾायल हथ ॼण त ज़िंदगीअ जो आख़िरी सहारो बि खसचण हो। हू अञा 6 सालनि जो हो, पीउ जो प्यारो, ॾाॾे ऐं ॾाॾीअ जे अखियुनि जो तारो, पर हाणे अनूअ जो ॾाॾो बि त बेरहम छोलियुनि जे नज़र थी चुको हो। गोसू अचानक ओछुंगारू ॾेई रोई पियो। लुड़क संदसि अखियुनि जा सभई बंद टोड़े वहण लॻा। ख्वाब, हसरतूं, उमीदूं ऐं रत जा रिश्ता सभु कुझु लुढ़ी वियो। सभई बंद टुटी पिया, जंहिंखां पोइ लुड़कनि जो हिकु न खुटंदड़ सैलाब आहे जेको मुसलसिल वहंदो ई रहे थो। गोसू जे अखियुनि में हाणे को बि ख्वाब नाहे, उन्हनि अखियुनि में हाणे सैलाब आहे, न खुटंदड़ सैलाब।